असांजे मशहूरु कवाल परवानो पीरी खे त हू पंहिंजी कवाली जे धुन में पंहिंजी शाइरी ॿुधाई। परवानो पीरी अर्ज़ु कयो अथऊं त मेकअप जो ज़मानो आहे, मेकअप जो ज़मानो आहे, घर में मुड़ुस खे सभु कमु थो करणो पए, छो जो मेकअप ख़राब थी वेंदो। इहो ई त बेगम जो बहानो आहे। मेकअप जो ज़मानो आहे, मेकअप जो ज़मानो आहे। मुड़ुस वेचारो नौकरी वारो, अर्ज़ु कयो अथऊं मुड़ुस वेचारो नौकरी वारो 2 महीना ॿाहिरि हलियो वियो, अचानक जो वापसि मोटे घर में त सुभान अल्लाह, अचे जो घर में ॾिसे त सुभान अल्लाह, मुंहिंजे घर में छा अॼु को 14 जो चंड या का हूर परी लही आई। चवे थो 14 जो चंड या का हूर परी लही आई आहे। परेशान थी पुछेस तो सोचे शायद का पाड़े वारी आ। परेशान थी पुछेस तो आई अदी अमा भेण तू केड़े पाड़े जी ऐं किथों आई आ। ज़ाल धक थी हणे मुड़स खे चवे थी हाय हाय तू अॼु नथो सुञाणी, माई त तुंहिंजी घरवारी हां। चवे थी घोड़ा रे घोड़ा तू अॼु नथो सुञाणी, छा मां त तुंहिंजी घरवारी आहियां। चवे थो छा ही किथों आयो हुस्न जमाल, छा ख़्वाब थो ॾिसां या का हक़ीक़त आहे। चवेसि थी मेकअप जो ज़मानो। अर्ज़ु कयो अथऊं ज़ाल जॾहिं मेकअप कराए घर मोटे थी, ज़ाल जॾहिं घर मेकअप कराए घर मोटे थी, मुड़ुस वेचारे जी फिटे थी। मुड़ुस वेचारे जी साईं फिटे थी। अचण सां ऑर्डर करे उथी मथे निभागा 2 कप चांहि जा ठा, उथी मथे निभागा कप चांहि जो ठा। मुड़ुस वेचारो परेशान थी वियो पुछेसि थो, मुड़ुस वेचारो साईं परेशान थी वियो, मुड़ुस वेचारो परेशान थी वियो पुछेसि थो छा तुंहिंजी तबियत अॼु सही नाहे छा। चवे थी ओ निभागा तोखे कहिड़ी ख़बर, बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर, बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर, बाहि ते बीहण सां मेकअप ख़राब थींदो। पार्लर वारी मैडम मूंखे बाहि ते बीहण खां रोकियो आहे। पार्लर वारी मैडम चवेसि थी बाहि ते बीहण खां मूंखे रोकियो आहे ऐं अॼु खां पोइ घर जो समूरो कमकार तुझे बिल्लिया। मेकअप जो ज़मानो, इहो ई त मेकअप जो ज़मानो, इहो ई त मेकअप जो ज़मानो। साईं अर्ज़ु कयो घर जो कमकार माईअ जो ज़ेवर आहे। घर में कमकार करण माईअ जो ज़ेवर आहे, पर हिन दौर में माई मुड़ुस खे ॾींदी खुतो जवाब आहे। हिन दौर में माई घर वारे खे ॾींदी खुतो जवाब आहे। ॾींहं में साईं हू 3 चकर वेझे सिंजे ऐं थी वेस मटाए अतुरा बि रब खूब लॻाए साईं। अतुरा बि रब अर्ज़ु कयो अथऊं अतुरा बि रब खूब लॻाए। वरी घर में वॾे शीशे अॻियां पाण खे सिंगार करे वार ठाहे वरी सहेलियुनि में मुसाल साईं पाण ते बि सर न वरी सहेलियुनि में साल मशहूर टेलर खां थियूं कपिड़ा सिबाइनि सहेलियूं बि वरी हिक ॿिए ते साड़ कनि। सहेलियूं बि हिक ॿिए ते थियूं साड़ कनि।
मशहूर टेलर का हिक बेटी जिद ते वनी कपड़ा सिबाए अमान चाचा न कुछ तो के छा बुधाए छा बुधाया मेकअप जो जमानो आ हर कम मुड़ सके करणो तो परे छोजो मेकअप जो जमानो मेकअप खराब यो तो मेकअप जो मेकअप जो जमानो सही नाज़रीन इन सां गॾु पंहिंजी मोकिलाणी ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं अला भाई।